कराची जे इलाइक़े गुलिस्तान जौहर में शॉपिंग सेंटर के खौफ़नाक वाक़ 11 ॼणा सड़ी फोत 35 खां वधीक ज़ख़्मी केतिरनि ई माण्हुनि जी हालत गंदी जोगी केतिरनि ई कलाकनि जी जदोजहद खां पोइ बाहि ते ज़ाब्तो आंदो वियो। कराची पुलिस चीफ ख़ादिम हुसैन तरफ़ां वाक़े जी जाच लाइ कमेटी क़ाइम। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर शॉपिंग सेंटर में बाहि लॻण जो नोटिस वरितो। कमिश्नर कराची खे इमारत में फाथल माण्हुनि खे हिफ़ाज़त सां रेस्क्यू करण जी हिदायत। सिंध में कमर्शियल ऐं सरकारी इमारतुनि जी सेफ्टी ऑडिट कराइण जो फ़ैसिलो। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाकर कमर्शियल ऐं सरकारी इमारतुनि में बाहि जे वाक़िअनि ते ॻणिती ज़ाहिर करे छॾी। सरकारी ऑफिसुनि तालीमी इदारनि ऐं अस्पतालुनि जी सिक्योरिटी ऑडिट कराइण जो हुकुम। हर इमारत में बाहि विसाइण जा औज़ार लॻल हुअण या न हुअण बाबति रिपोर्ट तलब। संदसि चवणु आहे त समूरनि इमारतुनि जी सिक्योरिटी ऑडिट 30 ॾींहनि अंदरि करे मुकमल रिपोर्ट पेश कई वञे। कराची जे मेयर मुर्तज़ा वहाब तरफ़ां शॉपिंग सेंटर में बाहि जी जांच कराइण जो ऐलान। संदसि चवणु आहे त बाहि वारे वाक़े खां पोइ कंटोनमेंट अमलो वाक़े वारे हंधि छो न पहुतो। शॉपिंग सेंटर में बाहि जी जांच करे हक़ीक़त साम्हूं आंदी वेंदी। पीपल्स पार्टी सिंध जे अवाम जो मुस्तक़बिल महफ़ूज़ बणाइण लाइ कमु करे रही आहे। सियासी पार्टियुनि जो इतिहाद रुगो अवामी मसइलनि जे लाइ हल थियणु घुरिजे। क्या होता है किसी को बिल्कुल ऐसे जैसे कुल्हाड़ा चला दिया, अच्छा भला हंसता बसता मुल्क उजाड़ दिया। क्या जरूरत थी हमारे खिलाफ साजिश करने की, और क्या जरूरत थी उस वक्त के जजों को हमारे खिलाफ फैसला देने की कि नवाज शरीफ ने अपने बेटे से तनख्वाह नहीं ली, लिहाजा छुट्टी, जाओ घर, बगैर किसी वजह के निकालते हो, आंखें बंद कर लेते हो हमें निकालते वक्त, और ऐसे बंदे को ले आते हैं जिसको सवाए गाली के और कुछ करना ही नहीं आता। वो आया नहीं था, वो लाया गया था। लाने वाले भी उतने ही जिम्मेदार हैं जितना वो खुद जिम्मेदार है। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ चयो आहे त पीटीआई चेयरमैन खे आणींदड़ बि मुल्की तबाही जा ज़िम्मेवार आहिनि। साज़िश ज़रिए ख़ुशहाल मुल्क खे तबाह कयो वियो। 50,000 पघार खणंदड़ माण्हू बि गुज़ारो नथो करे सघे। 4 सालनि दौरान मुआशरे ऐं इख़्लाक़ी क़दरनि खे तबाह कयो वियो आहे। जहाज़ साज़िश केस में सुबुह वज़ीर आज़म शाम जो वरी केस हाइ जेकर करार ॾेई जेल हवाले कयो वियो। मरियम नवाज़ खे उहिदो न हुअण बावजूद जेल मोकिलियो वियो। अॼु ताईं ॻाल्हि सम्झ में न आई त ख्वाजा आसिफ जेल छो वियो। वज़ीर आज़म जेलनि में वञनि ऐं रोज़ खेनि तब्दील कयो वञे त मुल्क कीअं हलंदो। धरणनि सबबि मुल्की मईशत खे तमामु घणो नुक़सानु पहुतो। मुस्लिम लीग नून दहशतगर्दी लोड शेडिंग ख़तमु कई। संदसि जाइ ते अहिड़े माण्हू खे आंदो वियो जंहिंखे गारनि खां सवाइ कुझु नथो अचे। छा कंहिं ॿिए जे दौर में भारतीय वज़ीर आज़म पाकिस्तान जो दौरो कयो? आम चूंडूं 8 फ़रवरी ते ई थींदियूं। साफ़ ऐं शफ़ाफ चूंड यकीनी बणाईंदासीं। इलेक्शन कमीशन तयारियूं करे रही आहे। मुल्क केतिरनि ई सिक्योरिटी चैलेंजिस खे मुंहुं ॾेई रहियो आहे। सिक्योरिटी चैलेंजिस खे सियासी अमल सां जोड़णु न घुरिजे। कंहिं हिक सियासी पार्टी फेवर जो तासुर दुरुस्त नाहे। निगरान हुकूमत जा समूरनि सियासी पार्टियुनि सां बहितरीन लाॻापा आहिनि। अवाम जंहिंखे मैंडेट ॾींदो उहा ई पार्टी हुकूमत ठाहींदी। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़। पीपीए जे शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी सिंध समेत सॼे मुल्क में सियासी पार्टियुनि सां राब्तनि लाइ कमेटियूं जोड़े छॾियूं। पंजाब ऐं केपी में नैयर बुखारी, कमरुज़मान कायरा, फैसल करीम कुंडी, मोहम्मद अली शाह बाचा ऐं साजिद तूरी राब्ता कंदा। सिंध में सईद गनी, नासिर हुसैन शाह ते ॿधल कमेटी क़ाइम। चंगेज़ खान जमाली, रोज़ी खान काकड़ ऐं साबिर बलोच बलोचिस्तान में राब्ता कंदा। गज़ा में आरज़ी जंगबंदी जो ॿियो ॾींहुं। हमास 24 यरगमाली ऐं इसराइल 39 क़ैदियुनि खे आज़ाद करे छॾियो। हमास जे आज़ाद कयल क़ैदियुनि में 13 इसराइली, 10 थाई, 1 फिलिपाइनी शहरी शामिल। 4 ॾींहनि में 50 क़ैदी आज़ादी माणींदा। ॿिए मरहले में गज़ा मां इसराइली क़ैदियुनि खे आज़ाद कयो पियो वञे। लंडन में लखे माण्हुनि जो फ़लस्तीन ते इसराइली ज़ुल्म ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। गज़ा में औरतुनि ऐं ॿारनि जे क़त्लेआम जी मज़म्मत। अॻवान जो चवणु आहे त इसराइली फ़ौज औरतुनि ऐं ॿारनि ते बमबारी करे ज़ुल्म जी इंतहा कई आहे। गज़ा में इसराइली फ़ौज मुसलसल इंसानी हक़नि जी लताड़ करे रही आहे।
पाक फौज के खिलाफ भड़काईंदड़ बिन रिटायर्ड फौजी ऑफिसरन जो कोर्ट मार्शल मेजर रिटायर्ड आदिल फारूक राजा के 14 साल, कैप्टन रिटायर्ड हैदर रजा मेहदी के 12 साल कैद जी सजा। पाक फौज के तर्जुमान जो चवण है त पाक फौज खिलाफ वावेला करण ते बिनी ऑफिसरन के सजा दिनी वही है। सजा तहत बिनी अॻूणनि ऑफिसरन दा रैंक भी जब्त किया विया आहिनि। बिनी के ॾे वापस आणण लाइ इंटरपोल ज़रिए कार्रवाई कई वेंदी। तहरीक इंसाफ चेयरमैन ऐं बुशरा बीबी जे जाली निकाह वारे केस में वधीक अॻु भराई। ख़ावर मानिका बिनी खे सज़ा ॾियण लाइ अदालत में दरख़्वास्त जमा कराए छॾी। संदसि चवणु आहे त पीटीआई चेयरमैन संदसि ज़िंदगी में मुदाख़लत कई। इज़त सां पीटीआई चेयरमैन खे ज़िंदगी खां अलॻि करण जी कोशिश कई पर न मुड़ियो। अॻूणो वज़ीर आज़म पीरी मुरीदी जो सहारो वठी संदसि ज़ाती ज़िंदगी ऐं घर में दाख़िल थियो। सिंध टीवी नेटवर्क के सर ते सिंधी सकाफ़त जो ॾियारो 3 डिसंबर ते मज़लूम न्याणी सां साथ जो वचन जे सिरे हेठि मल्हाइण लाइ हर हंधि तयारियूं वधीक तेज़। रोड़ी जे शाल लतीफ़ टाउन हॉल में पुरवकार सकाफ़ती तक़रीब। सिंध जी सकाफ़त के भेटा। खिपरे जे स्कूल में भी सकाफ़ती तक़रीब दौरान क़ौमी गीतन ते रक़्स। सराड़ी जी प्राइमरी स्कूल में भी सकाफ़ती रंग निरवार। फैज़गंज पीरगोठ ऐं प्रियाले में भी सकाफ़ती तक़रीबूं टेबलोज़ ऐं गीत पेश। थरपारकर जे फनकारनि तरफ़ां सिंध टीवी नेटवर्क सां सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जो ऐलान। नवाबशाह में ख़िताबी मेलो लॻायो वियो। मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा स्टॉल क़ाइम। कानून ऐं इंसानी हक़नि वारे निगरान सूबाई वज़ीर उमर सुमरे सिंध सॉलिड वेस्ट मुलाज़िमनि खे घटि पघार ॾियण जो नोटिस वरितो। सेक्रेटरी मकानी इदारनि पोरे खाते खे ख़त पोरे खाते जे सेक्रेटरी खे फौरी तौर जांच करण जो हुकुम। संदसि चवणु आहे त ख़तनि ऐं अदायगी जे हिसाबनि में मुलाज़िमनि मुकमल उजरत ॾेखारे वञे थी पर हक़ीक़त उबतड़ आहे। तंगवाणी भरिसां गाडी ऐं चोलियाणी बिरादरी में पुराणे तकरार तां रतो छाण। 4 ॼणा क़तल। ॻोठ नसरुल्ला बिजाराणी में पुराणे तकरार तां हथियारबंदनि हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। इलाइक़े में छिकताण बरक़रार। रोड़ी भरिसां फुर दौरान मज़ामत करण ते नौजवान बेदर्दीअ सां क़तल। पुलिस में हद जे तकरार सबब लाश पहिरियों सखर पोइ वरी रोड़ी अस्पताल मुंतक़िल। केतिरा ई कलाक गुज़रण बावजूद पोस्टमार्टम न थी सघियो। गोलाटी में ज़मीनी तकरार तां झेड़े में हिकु ॼणो क़तल। नोड़िया ऐं कंबू बिरादरीअ में झेड़े दौरान दीन मोहम्मद नोड़ियो गोलियुनि जो खाज। वाक़े सबब इलाइक़े में छिकताण बरक़रार। दौड़ में परिणियल औरत कोडरू हणी बेदर्दीअ सां क़तल। ॻोठ सूबेदार में जवाबदार अली असगर नजमा सोलंगी क़तल कयो। वाक़े सबब इलाइक़े में डहका। मलीर जे इलाइक़े गडाब में 2 वरहनि जी नींगरी खुलियल गटर में किरी फोत। वालदेन खे बेहोशी जा दौरा। इलाइक़े में सो अकरी चौदगी भरिसां इंसानियत खे लॼाईंदड़ वाक़ियो। ॻोठ अब्दुल मजीद कमरानी में मुड़िस ऐं ॾेरनि तरफ़ां औरत ते वेशाणो तशदुद। मथे जा वार कूड़े तजरी। कंडियारे में गोरहारी औरत खे एम्बुलेंस न मिलण सबब ताज़ो ॼावल बाड़ो फोत। वारसनि तरफ़ां हेल्प लाइन ते कॉल करे एम्बुलेंस घुरण बावजूद गाॾी न मिली सघी। टैक्सी में नवाबशाह मुंतक़िली दौरान ताज़ो ॼावल बाड़ो फोत थी वियो। मुतासिर औरत जे वारसनि जो इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। सिंध जे तारीख़ी बाग़ बंभोर जी हिकु दफ़ो ॿीहर खोटराई शुरू। इटली जे माहिरनि जी टीम तारीख़ी बाग़ ते पहुची खोटराई जो कमु शुरू करे छॾियो। माहिरनि जो चवणु आहे त तारीख़ी बाग़ जी खोटराई जो कमु 1 महीने ताईं जारी रहंदो। बंभोर ते वधीक तहक़ीक़ करण जी ज़रूरत आहे। जेकबाबाद में बदमनी ख़िलाफ़ शहरनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवान जो चवणु आहे त बदमनीअ सबब शहरी परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। अमन अमान ख़राब थियण बावजूद पुलिस ॾोहारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण लाइ तयार न आहे।
कंबर में सारिन मां गैर कानूनी कटौती भाण जी खोट खिलाफ आबादगारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो बाईपास ते धरणो ट्रैफिक मुअतल अॻवान जो चवण आहे त वापारिन सारिन मां गैर कानूनी कटौती करे खेनि फागाकशी ते मजबूर करे रहिया आहिनि। भाण ब्लैक ते विकिरो कयो पियो वञे, सरकारी अघ ते अमल न थियण नाइंसाफ़ी आहे। ऑस्ट्रेलिया खिलाफ टेस्ट सीरीज़ लाइ क़ौमी क्रिकेट टीम जी ॿिए ॾींहुं बि रावलपिंडी में प्रैक्टिस। डायरेक्टर अब्दुल हफीज़ जो चवणु आहे त ऑस्ट्रेलिया जहिड़ा दौरा रेगुलर तौर करण जी ज़रूरत आहे।